गडाफ टाउन केएमसी सां खीर जे जानवरनि जे टैक्स वसूली वारो मामलो कोर्ट खां पोइ झेड़े ताईं पहुची वियो। मेयर कराची मुर्तज़ा वहाब ऐं म्यूनिसिपल कॉर्पोरेशन गडाफ टाउन चेयरमैन तारिक अज़ीज़ बलोच आम्हूं साम्हूं केएमसी ऐं गडाफ टाउन जो चङनि वारे मामले ते झेड़ो जारी। कराची जे मुख्य रस्तनि 0 पॉइंट मैदान जंग बणिजी वियो। केएमसी जी गाॾियुनि जा शीशा टुटी पिया। हिक ॿिए जी गाॾियुनि खे नुक़सान रसाए वियो। गडाफ टाउन ऐं केएमसी मुलाज़िमनि हिक ॿिए ते डंडा हणी रतो रत करे छॾियो। पुलिस बि भॼी जान छॾाई। तारिक अज़ीज़ बलोच इल्ज़ाम हयो त अदालत हुकुम बावजूदि केएमसी इंतज़ामिया ॿीहर चंगी ते ज़बरदस्ती कब्ज़ो करणु चाहे थी। केएमसी गडाफ टाउन जो लाइव स्टॉक टैक्स जो ठेको वरितो त गडाफ टाउन जी अवाम खे मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। गडाफ टाउन चेयरमैन मुबैना इल्ज़ाम हयो त राति ॾींहुं उंदाही में सुपर हाईवे ते वाक़े जानवरनि जी टैक्स मंडी ते केएमसी जे सिक्योरिटी एहलकारनि खे वठी कब्ज़े जी कोशिश कई आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची